अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां मुमल पमर शामिल करूं था हिन पडीदन फूड गोदाम तां कणक कढण तां DFC ऐं फूड इंस्पेक्टर विच में मुंहमारी थी पई। करोड़नि रुपयनि जे घपले जो इंकशाफ थियो आहे। सिंध ऑनलाइन टीवी जे रिपोर्टर एम ज़फ़र तगड़ जी ख़बर मूजिब पडीदन फूड गोदाम ते पयल कणक निकाली कराइण लाइ DFC नौशर फिरोज़ हसन बख्शी ऐं फूड इंस्पेक्टर अल्लाह बचाए मरी विच में मुंहमारी थी पई। 2013 ऐं 2014 जूं 28,000 बोरियूं पयल आहिनि जेके ख़राब थी चुकियूं आहिनि ऐं करोड़े रुपयनि जो नुक़सान थी चुको आहे। इन सिलसिले में फूड इंस्पेक्टर अल्लाह बचाए मरी जो चवणु आहे त रिश्वत न ॾियण ते बिना इजाज़त जे मुंहिंजे फूड गोदाम तां कणक खई पई वञे त जीअं खोटी मुंहिंजे खाते लॻाई वञे ऐं मुंहिंजी गैर मौजूदगीअ में ॿुधाइण बिना अॻु बि कणक जूं बोरियूं खई वियूं आहिनि जंहिंजी का बि तहरीरी सबूत मूंखे न ॾिनो वियो आहे। हिन वक़्तु बि ज़ोरी कणक खणी मूंखे परेशान कयो पियो वञे। हुन चयो त DFC नेबज़दा आहे ऐं 7 करोड़नि जे घपलनि में 4 इंक्वायरियूं भुॻे रहियो आहे ऐं हाई कोर्ट मां ज़मानत ते आहे। ॿुधायो पियो वञे त पडीदन फूड गोदाम अॻु में 6 ट्रालर खया आहिनि। होॾां DFC नौशर फिरोज़ हसन बख्शी जो चवणु हो त डायरेक्टर फूड कमेटी तश्कील ॾिनी आहे। उन्हनि जी मौजूदगीअ में कणक खईंसी पए त फूड इंस्पेक्टर बिला जवाज़ रुकावट बणियो आहे। हुन चयो त पुराणी कणक निकाली कंदासीं तॾहिं त नई ख़रीदारी कंदासीं। सिंधवासियुनि जे ख्वाबनि जी तकमील हैदराबाद कासमाबाद मसीनगर चौक भरिसां सोमरा वॉलपेपर PVC पैनल समूरनि शहरनि में मयारी ऐं बहितरीन सर्विस ॾेई रहियो आहे त पोइ देरि न कयो, हाणे ई राब्तो कयो असांजी टीम सां जेका तव्हांजे हिकु कॉल ते अव्हां वटि पहुचंदी, जेका बणाईंदी तव्हांजे घर खे ख़ूबसूरत ऐं अव्हांजे ख्वाबनि मुताबिक़। राब्ते लाइ राजन अली सुमरो, मोबाइल नंबर 03333707886। वधीक ख़बरूं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।